तरक्कीअ जे सफ़र में रंडक विझण वारियूं समूरियूं कोशिशूं नाकाम थींदियूं। नाकारी प्रोपेगेंडा ऐं टोलर तरक्की ऐं खुशहालीअ लाइ कम करण खां नथा रोके सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदन चवणु आहे त अॼु जे दौर में मुआशी इस्तेहकाम खां सवाइ मुकमिल ख़ुदमुख्तियारी जो तसवुर मुमकिन नाहे। अचो सभु गॾिजी नाकारी कुवतुनि खे रद्द करियूं, सभु गॾिजी पाकिस्तान जी तरक्की ऐं इस्तेहकाम जे सफ़र ॾांहुं ध्यानु ॾियूं। वज़ीर आज़म टैक्स चोरी रोकण लाइ पीटीआई जे हुकूमती दौर में लागू कयल ट्रैक एंड ट्रेस सिस्टम खे फ्रॉड करार ॾेई छॾियो। मामले जी जांच लाइ कमेटी जोड़ण जो ऐलान। इन खां वधीक बुनियादी कहिड़ी हूंदी जो ट्रैक एंड ट्रेस सिस्टम जे मुआहिदे में पेनाल्टी कॉल शामिल न कयो पियो। अहिड़ो मुआहिदो पंहिंजी ज़िंदगीअ में न ॾिठो आहे। अरबें खरबें रुपयनि जी आमदनी अची सघे हा, पर मुजरमानी गफ़लत ऐं मिली भगत सां सिस्टम खे बर्बाद कयो पियो। करप्शन ऐं टैक्स चोरीअ जो मौक़ियो ॾिनो पियो। शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। सिंध हुकूमत टैक्स चोरनि ऐं मंशात फ़रोशनि जो घेरो तंग करण जो फ़ैसिलो करे वरितो। मंशात फ़रोशनि ऐं टैक्स चोरनि जा नाला अख़बार में शाया करण जो ऐलान। सीनियर वज़ीर शर्जील मेमो जी सदायत तहत एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते जो आला सतही इजलास। बेहतर कारकर्दगी ॾेखारींदड़ ऑफिसरनि ऐं मुख़बरनि खे इनाम ॾियण जो बि फ़ैसिलो। गाॾियुनि ऐं रजिस्ट्रेशन जी मुंतक़िली बायोमेट्रिक तहत करण जी तजवीज़। शर्जील मेमन मंशात ख़िलाफ़ क्रैकडाउन करण ते इदारनि जी वाखाण कंदे चयो आहे त सूबे में बिना फ़र्क़ जे मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं वञनि। टैक्स चोर मुल्क खुशहाली जा दुश्मन आहिनि। टैक्स चोरनि जा अकाउंट्स मुंजमद करण लाइ बि क़दम खणंदासीं। सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी घरेलू ऐं कमर्शियल सोलर पैनल लॻाईंदड़नि ते टैक्स लागू करण जी तजवीज़ ॾेई छॾी। सरीन मूजिबि सीपीपीए समरी तवानाई वारी वज़ारत खे उमाणे छॾी। सोलर पैनल लॻाईंदड़नि खां फ़ी किलोवाट ते 2000 रुपया टैक्स लागू करण जी तजवीज़। मुस्लिम लीग नून जो पंजाब जो इजलास। नवाज़ शरीफ़ खे पार्टी सदर बणाइण जे हक़ में ठहराउ मंज़ूर। नवाज़ शरीफ़ खे साज़िश तहत नाइल करे पार्टीअ खां धार कयो वियो। मियां साहब खे ॿीहर पार्टी क़यादत संभालण जी दरख़्वास्त करे छॾी आहे। मफ़ामत हुजे या मज़ामत, पार्टीअ जो बयानियो इहो आहे जंहिंजी नवाज़ शरीफ़ मंज़ूरी ॾींदो। नवाज़ लीग पंजाब जी सदर राणा सनाउल्लाह जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त पार्टी शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़ ते एतमाद जो इज़हार कयो आहे। मरियम नवाज़ पंजाब जे अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ भरपूर कोशिशूं करे रही आहे। सरकारी एराज़ीअ ते कब्ज़े जे केस में पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जे सरबराह महमूद खान अचकज़ई जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। कोयटा जे जुडिशल मैजिस्ट्रेट पारां महमूद खान अचकज़ई जा वारंट जारी कया विया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां यूएनडीपी जे असिस्टेंट सेक्रेटरी जी मुलाक़ात। ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ जे हवाले सां ख़याली ॾे वठि। यूएनडीपी जी सिंध में जारी तरक्की, नौजवाननि जी तालीम ऐं रोज़गार जे मनसूबनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल। सिंध में ॿोॾि मुतासिरनि जे घरनि जी तामीर जो कमु जारी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। यूएनडीपी जे असिस्टेंट सेक्रेटरी जो चवणु आहे त ॿोॾि मुतासिरनि जी बहालीअ में हू सिंध सरकार सां गॾु आहिनि। प्रिया कुमारी केस जी जांच कंदड़ जेआईटी जो नवाबशाह में इजलास। गॾियल जांच टीम प्रिया कुमारी अगवा केस में 16 शकी जवाबदारनि जा बयान कलमबंद करे वरिता। शाह जे ड्राइवर ऐं ॿियनि मुलाज़िमनि जा धारदार बयान रिकॉर्ड कराया विया। 19 अगस्त 2021 खां अगवा थी वियल प्रिया कुमारीअ जो अञा ताईं को बि पतो न पइजी सघियो। रानीपुर जी पीरानी हवेली में बेदर्दीअ सां क़त्ल कयल मासूम नींगरी फातिमा फड़ो क़त्ल केस जा 4 अहम शाहिद बयान तां फिरी विया। अखियुनि ॾिठनि शाहिदनि सोनिया, उजाला, नसीम ऐं सगीर पंहिंजा बयान तब्दील करे छॾिया। क़त्ल केस जे 4 अहम शाहिदनि बयान तब्दील करे पंहिंजा कसमनामा दहशतगर्दी तोड़ अदालत खैरपुर में जमा कराया। क़त्ल केस असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ मीरासी नामज़द थियल आहिनि। सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी मुबैना तौरु अगवा। करीना हाले पोर्टल जे अगवा जो जामशोरो थाणे ते केस दाख़िल। अली रज़ा सोलंकी मुंहिंजी धीउ खे तंग कंदो हो। पढ़ने खां इनकार ते जवाबदार ॿियनि साथियुनि सां गॾिजी करीना खे अगवा करे वियो आहे। नारीअ जे वालिद अब्दुल करीम हाले पोटो जो एफआईआर में मोकिल। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति, गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। कंदकोट, शेखमाबाद, शिकारपुर, गढ़ी, यासीन, ठुल ऐं मुबारकपुर समेत ॿियनि शहरनि में वसकारे खां पोइ मौसम खुशगवार बणिजी वई। बरसाति शुरू थींदे बिजली बंदि।